अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिलमुमिनीन रऊफ़ुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, हिय बाबरकत महफिल बिनी जहान जे सरदार सोने महबूब मोहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जी खुशी में मल्हाई पई वई। अकरे जे आशिकान रसूल के हिन सुहिणी महफिल सजाइण ते आऊं मुबारक ॾियां थो। ऐं मुंहिंजो बि तव्हां वटि अकरे में घणनि ॾींहंनि खां पोइ अॼु अचणु थियो आहे। या मुंहिंजी सुस्ती आहे या तव्हांजी सुस्ती आहे जी। तू तो मुझे डाढो तो याद करी। इंशाअल्लाह जैसी सिरिय में साह आहे तैसी है मोहब्बत जो नातो कायम रहंदो। ऐं क़यामत में भी ही असा जी मोहब्बत ऐं निस्बत वारो रिश्तो क़यामत में भी कायम हूंदो। महबूब जी आमद जी खुशी ईमान वारा मल्हाईंदा है। मोमिन बानाई महबूब जे अचण ते जशन ऐं खुशियूं मल्हाईंदा है। जिए ईद ते खुशी थींदी आहे, ये महबूब जे अचण ते मोमिनन के ईद खां भी वधीक खुशी थी। इन जे करे आशिकान रसूल चवंदा आहिनि त ईद मीलादुन नबी, नबी जे मीलाद जी ईद। के माण्हू चवनि था भई ईद तव्हां नई ईद पंहिंजी हथ जी ठाही आहे। ईदूं त ॿ आहिनि, ईद उल फितर आहे, ईद उल अज़हा आहे। ही तव्हां हथ जी ईद ठाही आहे। पर असांजी मजबूरी आहे जो मुसलमाननि वटि ख़ुशीअ जे लाइ वॾे खां वॾो ॾींहुं आहे ईद जो। इन जे करे असां चवंदा ईद जो ॾियारो, ईद मीलादुन नबी। पर जेकॾहिं इन खां अञा को वॾो लफ़्ज़ असां वटि हुजे हा न त ईद खां बि वॾी ख़ुशी आहे असांखे महबूब जे अचण जी। अञा को ॿियो लफ़्ज़ हुजे हा त असां उहो ॻाल्हायूं हा। पर असांजी मजबूरी आहे जो अहिड़ो ॿियो को लफ़्ज़ असांखे मिले नथो, तॾहिं असां चऊं था त ईद। भला थकिजी पिया आहियो छा? घणी देर खां जलसो शुरू थियो? 12 बजे। एॾो वॾो टाइम त कोन थियो, 4 थिया आहिनि। हाँ नंगर बि कयो अथव, ॻाल्हायो त सही न, मुर्को त सही, खिलो त सही, ख़बर त पवे। हाँ भई घुमाटिया वेठा आहियो, मूंखे कीअं ख़बर पए त तव्हांजे लाइ ईद थी आहे या न थी आहे। हिकिड़ा चवनि था ईद न चओ, ईदूं त ॿ आहिनि, पर इन्हनि भोतारनि के शरीयत, दीन, कुरान, हदीस, सुन्नत जी ख़बर ई कान्हे का। जेके चवंदा ईदूं ॿ आहिनि, मुंहिंजा दोस्तो मुसलमाननि जे लाइ ईदूं ॿ न आहिनि। इमाम इब्न माजा रिवायत आणे थो, हबीबन करीमन फरमायो, सोने महबूब मदीने वाले खुद फरमायो त यौमुल जुमुअत ईदुन लना, जुम्मे जो ॾिहाड़ो असांजे लाइ ईद जो ॾिहाड़ो आहे। वो महीने में घणा जुमा था अचनि, 4 ईदूं त हर महीने थी वियूं। कीअं तो चाचा चवीं त 2 ईदूं आहिनि।
को 12 महीना है उनमें जुमा घणा था अचनि जी कदे 48 कदे 50 छो तो कदे कदे 5 जुमा बची विंदा है ना मुझा दोस्तो ये 50 ईदूं त इहे थींदियूं वरी 51 ही खणी मिलाई से ईदुल फितर वरी ईदुल अज़हा मिलाई से खणी थी वियूं 52 वरी हज जो दिहाड़ो बसा जे लाई ईद जो दिहाड़ो 9 ज़ुल्हज इहो भी चओ त असां जे ला ईद जो दिहाड़ो हाणे इहो भी मिलाई से घणी थी वियूं 53 पर इन्हनि सभिनी ईदुनि खां वॾी ईद वॾी ख़ुशी आहे मुस्तफ़ा जे ॼमण वारी सुभान अल्लाह या खुशी एड़ी खुशी आ जे सदके असा के ईदुल फितर भी मिली भाई ईद मलायण के सिखारी मदीने वाले साईं हुजूर आया त रमजान भी मिलियो लैलतुल कद्र भी मिली लैलतुल बरात भी मिली ईदुल अज़हा भी मिली हज भी मिलियो महबूब जे हथों मिलियो कुरान मिलियो दीन मिलियो ईमान मिलियो इस्लाम मिलियो इरफान मिलियो असा के मक्को मिलियो मदीनो मिलियो अहकाम मिलिया सुन्नत मिली शरीयत मिली दीन मिलियो इज्जत मिली शान मिलियो तो के मानी जो टुकुर तो मिले तब मुस्तफा जे सदके साईं फरमाइंदा इन्नमा अना कासिमुन व खाज़िनुन वल्लाहु युती अल्लाह ॾियण वारो हूंदो आ पर खजाना मुंहिंजे हथ में है मां खाज़िन आहियां खाज़िन खजानची अना कासिमुन मां मोहम्मद खजाननि जे वंडण वारो बि आहियां खजाना त हुजनि पर विरहाइण जो बि त आर्डर हुजे न वंडण जो बि आर्डर हुजे न साईं फरमाइनि था अल्लाह ताला मूंखे खजाना बि ॾिना आहिनि ऐं विरहाइण जो आर्डर बि मूंखे ॾिनो सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था ऊतीत बिमफातीहिस समावाति वल अर्द आसमानन ऐं ज़मीन जे खजाननि जूं कुंजूं अल्लाह ताला मुंहिंजे हथ में ॾिनी खजाननि जूं कुंजूं रब मुंहिंजे हथ में ॾेई छॾियूं मुंहिंजा महबूब हाणे हे मुंहिंजा खजाना वञी वंड वञी विराए जंहिंखे वणई जेतिरो ॾे चओ सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ महबूब असां के मिलियो 12 रबीउल अव्वल ते त इहो वार असां जे ला वॾे खां वॾे ख़ुशी जो वार इहा खुशी मल्हाइण मोमिन बाने जो हक़ आ त पंहिंजे महबूब जे अचण ते खुशी मल्हाए अल्लाह तो फरमाए त कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू ओ मुझा सोना हबीब पंजी उम्मत के चई बुधाए त जे तवा के अल्लाह जो फजल मिले जे तवा के अल्लाह जी नेमत ऐं रहमत मिले त उन जे मिलण ते तवा खुशी मल्हाईंदा कयो उन खुशी में अगर खर्च कयो था हुव खैरुम मिम्मा यजमऊन जेके गड्डू करे रखन था उनन जे गड्डू करे रखण का तवा जो खर्च करणो भलो आ चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या
मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों, मुझे सोने हबीब जे अचण ते खुशी मल्हाइण के माण्हू चवनि था त इहे या खुशी मल्हाइण बिदता नाजाइज़ आ। असहाबन कोन मल्हाई हुई, मक्के वारन कोन मल्हाई हुई, ही तव्हां ईजाद कई आ, तव्हां इहा ईद ठाही आ। हुजूर जे दौर में या खुशी न थी हुई। अच त मां तोखे हदीस मां दलील ॾियां त हुजूर जे ॼमण ते मक्के में कीअं खुशियूं थियूं। अञा विहांउ न ठरियो, वरी वरी बि चओ सुभान अल्लाह। महबूब जे अचण ते कीअं खुशियूं थियूं हुयूं। अचो सोने हबीब जे आमद ते मुझे महबूब जे हुबदारन कीअं खुशियुनि जा जश्न मल्हाया हुया। हदीसा नुएम बिन हम्माद मुहद्दिस रिवायत करे। हदीस के रिवायत करण वारी हजरत मौला अली जी न्याणी हसनैन करीमैन जी भेण हजरत बीबी फातिमतु ज़हरा जी बचड़ी सैयदा फातिमतु ज़हरा जी न्याणी हजरत बीबी ज़ैनब थी रिवायत करे। केर बीबी ज़ैनब जेका करबला जे सफर में मुझे सोने हुसैन जी साथियाणी हुई। उहा बीबी ज़ैनब साइणे रिवायत थी करे त मूं पंहिंजे बाबे हजरत अली खां ॿुधो। हजरत अली तो फरमाए त मूं पंहिंजे बाबे जनाबे अबू तालिब खां ॿुधो। अबू तालिब तो चवे त मूं हुजूर जी जीजल अम्मा बीबी आमिना साइण खां ॿुधो। अम्मा आमिना साइण नबी जी जीजल अम्मा थी रिवायत करे। अन्न आमिनत बिन्त वहबिन लम्मा वलदत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाहू अब्दुल मुत्तलिब। जरिमल हुजूर जे घर में अम्मा आमिना जे घर में मदीने वाले साईं जी विलादत थी, हुजूर जी आमद थी त हुजूर जे ॾाॾे अब्दुल मुत्तलिब के खबर पया त मुझे मरहूम पुत्र अब्दुल्ला जे घर में चंद्र जड़ो बच्चो जाओ। छो तो हुजूर अन्या पंजी अम्मा जे पेट में ही हुया त जीजल अम्मा अम्मा आमिना साइण जे बतन में हुया त बाबो साईं अब्दुल्ला दुनिया ता पर्दो करे वियो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन अम्मा जे पेटों प्यावा त यतीम दुर्रे यतीम हुया। जरी मन सोने हबीब जी विलादत थी अब्दुल मुत्तलिब के खबर पई त मुझो पुत्र अब्दुल्ला त मौजूद ना है पर उन्हें जे घर में पुटड़ो जाओ आ। तकड़ो तकड़ो अब्दुल मुत्तलिब बीबी आमिना जे घर में आयो। छाड़ से त मुस्तफा जो चेहरो इए रोशन आहे चोडी जो चंद्र चमकंदो आ। ॾिसी नूर भरियो चेहरो सोनियूं सुरमे नाक अखियूं। ॾिसी नूर भरियो चेहरो सोनियूं सुरमे नाक अखियूं। चयो हर के सुणन जो सालार अची वियो। अम्मा आमिना जे घर में सरदार अची वियो आ। सब दिल सां दुरूद पढ़ो दिलदार अची वियो आ।
सुभान अल्लाह। जनाबे अब्दुल मुत्तलिब छा कयो जो हबीबन करीमन के खणी भाकुर पाते फ़अख़ज़हु वक़ब्बलहु ऐं मदीने वारे साईं के मिठड़ियूं ॾियण लॻो, चुमड़ियूं ॾियण लॻो, प्यार ऐं शफ़क़त करण लॻो। जेॾी महिल अब्दुल मुत्तलिब महबूब के भाकुर पातो आ ओॾी महिल हज़रत अबू तालिब भी बीठो हुजे। केर अबू तालिब? हजरत मौला अली जो बाबो साईं अबू तालिब बीठो आ। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन के खणी ऐं अबू तालिब जे हवाले तो करे चवे तो ए मुंहिंजा पुट अबू तालिब, मुंहिंजा पुट त 10 ॼणा ॿिया आहिनि पर ॿियनि खे कोन ॾींदुसि, मुहम्मद मुस्तफा तुंहिंजे हवाले तो कयां। मां कुराड़ो आहियां, मां मरण कंदी आहियां, मता दुनिया ता हलियो वञा, मुझे मुहम्मद के तू परवरिश पालना कजाए, मुझे नबी सुने जी तू पर घोर कजाए। ओ अबू तालिब ही मुझो बच्चो आम बच्चो न थई पर पुत इन्ना ले इब्नी हादा शअनुन अज़ीम। एड़ो वक्त थींदो जो मुझे हिन बचड़े जो अज़ीम शान थींदो। मशरिक मगरिब में उत्तर ओभर ॾखिण ओलह चेनी ॾिसुन में मुझे मुहम्मद जी वाखाण जा चर्चा थी वेंदा। सुभान अल्लाह। जमीन में हिन जी वाखाण हुंदी, आसमान में हिन जी वाखाण हुंदी। ओ अबू तालिब हिन बच्चे जी संभाल ले जाए, मुझे मुहम्मद मुस्तफा के पंजे साह में सांढ जाए। मुझा दोस्तों पो या वसीयत करे पो हजरत अब्दुल मुत्तलिब महबूबन जे ॾाॾे हुकुम ॾिनो सुम्मा अमर फनुहिरतिल जज़ाइर व ज़ुबिहत शाह। अब्दुल मुत्तलिब हुकुम ॾिनो त मुंहिंजा जेकी बि उठ आहिनि अॼु उन्हनि सभिनी खे ज़िबह कयो, जेतिरियूं बि बकरियूं आहिनि मुस्तफा जे मीलाद जे ख़ुशीअ में बकरियूं बि ज़िबह कयो, उठ बि कुहो, ख़ैरात बि कयो। व उतिमा आलु मक्कत सलासा। हुजूर जे मीलाद जी ख़ुशीअ में 3 ॾींहनि ताईं पूरे मक्के वारनि खे दावत करे खारायो। सुभान अल्लाह। तो हिकड़े ॾींहुं मीलाद जी ख़ुशी मल्हाई, हिकड़े ॾींहुं तो ख़ुशी मल्हाई पर मुझे महबूब जे विलादत ते साईं जो ॾाढो 3 ॾींहनि ताईं मुस्तफा जे आमद जा लंगर पे तक़सीम कयई। सुभान अल्लाह। सुम्मन नुहिर फी कुल्लि शिअबिन मिन शिआब मक्कत जज़ूरा। मक्के जो जेके भी घाटियूं हुयूं, वादियूं हुयूं, माथरियूं हुयूं, हर वादी जे अंदर, हर महल्ले जे अंदर, हर पाड़े जे अंदर, हर घाट जे अंदर बकरियूं कोई उठियूं हुयूं, उठ कुठा विया। मुंहिंजा दोस्तों पूरे मक्के में 3 ॾींहनि ताईं मुझे दिलबर नबी जे मीलाद जा लंगर पे तक़सीम थिया। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों ला युमना मिन्हु इंसानुन वला सबउन वला तायर। महबूब जे मीलाद जो लंगर माण्हुनि खे त खारायो वियो पर जानवरनि खे बि खारायो वियो।
जानवर जंहिंखे जहिड़ी शइ जी खोराक खती थे अब्दुल मुतलिब सरदार हुयो मक्के जो हुक्म ॾिनई त जानवरनि खे बि नंगर करायो त पखियुनि खे बि नंगर करायो वला ताइरुन को बि पखी अहिड़ो न बचो हुक्म ॾिनई त जेके मैदान आहिनि पोठा आहिनि जबलनि जूं चोटियूं आहिनि उन्हनि ते दाणा छटे छॾियो पाणी जा थाल भरे रखो त मुहम्मद जे मीलाद जो लंगर इंसान त खाइनि पर पखी पखण बि खाइनि चवंदा त हुजूर जे दौर में त मीलाद थियो ई कोन हुयो तो कुरान पढ़ त खबर पवई न हदीस पढ़ त खबर पवई न त कीअं मीलाद आशिकन मनायो हुयो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या जितरी जमात है एतरो आवाज अचे चो सल्लल्लाहु अलैका या सुभान अल्लाह मखजूम बिन हानी अल मखजूमी रिवायत तो करे त जहरात लम्मा कान लैलत वुलिद फीहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका महबूब जे मीलाद वारी रात हुई केड़ी रात हुई मुस्तफा जे आमद वारी रात हुई उन रात में इर्तजस ऐवानु किसरा व सकतत मिन्हु अरबअत अशर शुर्राफदन बाजी हींअर अमेरिका सुपर पावर तो सरजे न उन दौर में बस सुपर पावर हुया हिकड़ो ईरान जो कसरा बियो रूम जो केसर मुझा दोस्तों ये वड्डियूं बादशाहतूं सरबियूं पावरफुल हुक्मरान सरबा जेडी मल मीलाद वारी रात थिया किसरा बादशाह ईरान जो बादशाह पंहिंजे महल में वेठो हुयो त ओचितो महल में लोडा पइजी विया ज़िलज़िलो अची वियो 14 कुंगुरा किरी पिया पुट अॼु 1438 हिजरिया हेडो जमानो गुजरी वियो आ पर किसरा जो महल अन्या ताईं भी ईरान में बीठो आ हींअर उहो हिस्सो इराक में शामिल आ मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां उहो जेको किसरा जो महल हुयो उन जा जेके 14 कुंगुरा किरिया हा उहे अॼु ताईं भी किरिया पिया आहिनि मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां सुभान अल्लाह मुस्तफा जो वो मौजज़ो दुनिया वारन के देखारण जे लाइ अल्लाह अॼु बि क़ाइम रखियो कुंगुरा किरी पिया उन जा कोटन कड़न में ज़िलज़िला अची विया किसरा पुछण लॻो ही छाजा लोडा आहिनि ही छाजे करे मुंहिंजा कुंगुरा किरी पिया आहिनि जेके भोपा हुया काहिन हुया जेके मुंहिंजा दोस्तो नुजूमी हुया उन्हनि खे घुराए पुछण लॻो आ त ही छाजे करे ज़िलज़िला अची विया आहिनि मुंहिंजे बुत उथे मुंहुं किरी पिया आहिनि वे नजूमी चवण लगा ओ किसरा खबर न थई तज मक्के में मोहम्मद मीर आयो मदीने वारो साईं आयो जेको तुंहिंजे किसरा जे इने ताज ऐं तख्त खे ख़त्म कंदो केसर जूं बादशाहियूं ख़त्म थींदियूं तुंहिंजे किसरा जे कुंगरनि जे मथां मोहम्मद मुस्तफा जो झंडो खड़कंदो
सुभान अल्लाह। मुझा दोस्तों किसरा पूछे थो तो वो मोहम्मद केरा किथे उन्हें जी विलादत थिया उन्हें जो नालो छाए तो वे ॿुधाइन पिया त आसमानी किताबन में लिखला त हीअ रात 12 रबीउल अव्वल 571 ईस्वी सूमर जो सुबह जो वक्त रबीउल अव्वल पहली बार यो तौरात में ज़बूर में इंजील में लिखला त इन रात नजमे मुहम्मदी उभरंदो मुहम्मद मुस्तफा जो सितारो उभरंदो एड़ो उभरंदो जेको सॼी दुनिया ते छांइजी वेंदो। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों साईं फरमाइन था मदीने वाले साईं फरमाइन था त अल्लाह मूसा वायदो कयो आ त केसर जा जेके ताज ऐं तख्त आहिनि ऐं किसरा जा जेके कंगण आहिनि किसरा जा जेकी सोन ऐं चांदियूं आहिनि से मुंहिंजे गुलामनि जे पेरनि में निछावर थींदा। फारूक आज़म जो दौर आयो उहे ॾियारा आया जो बराबर किसरा जो ताज किसरा जा कंगण ऐं मुंहिंजा दोस्तों केसर जा सोन ऐं चांदियूं मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जे गुलामनि जे कदमनि में रब निछावर कया। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों दुनिया में जेतरा भी नबी आया पैगंबर आया सब बरहक सच वारा हक वारा पर महबूब जे अचण सा हड़नी जा दीन मनसूख थी विया हड़नी जा हुक्म मनसूख थी विया हाणे जे हुक्म जारी आ त मोहम्मद मुस्तफा जो जे बादशाह था त दिलबर मोहम्मद करीम जी जेकरे इज्जत ऐं ताज ऐं तख्त आ मुझे लजपाल मोहम्मद करीम जो जे बादशाही आ त मदीने वाले ताजदार जी दुनिया जा बादशाह अज भी दिलबर नबी जे दर्जा सलामी। कल तहांजो जेको सजे पाकिस्तान जी फौज जो कमांडर चूंडियो आ न बाजवा साहब कल मूं ॾिठी मां तस्वीर हबीबन जे हीअं गाटो चुकायूं हिते 6 लख फौज जो कमांडर आ दुनिया जी पावरफुल फौज पाकिस्तान जी मजबूत तरीन फौज जो कमांडर आ जंहिंजे हुक्म ते लखे फौज लड़न जे लाइ तैयार बीठी आ हिते कमांडर इन चीफ आ पर हुते मोहम्मद जे दर्जे जा गर्दन झुकाए बीठो आ। सुभान अल्लाह। दुनिया जा बादशाह रमजान में अल्लाह ताला हर साल हाज़िरी नसीब कंदो आ रमजान जे महीने में तू भली ॾिस जाए केॾी महिल मिस्र जो सदर बीठो आ केॾी महिल अफगानिस्तान जो सदर बीठो आ केॾी महिल इंडोनेशिया जो बादशाह बीठो आ केॾी महिल पाकिस्तान जो वज़ीर आज़म हर को बादशाह हुन दर ते बाहूं ॿधियूं बीठो आ। मोहम्मद बुवेद बादशाह हकीकी हम बादशाह गदाए मोहम्मद मिठो मोहम्मद हकीकी बादशाह हुआ दुनिया जा हड़ई बादशाह मुझे दिल पर मोहम्मद करीम जा दर्जा नौकर गुलाम पर जेके हिते नथा मञन ईसाई आहिनि यहूदी आहिनि सिख आहिनि नसारा आहिनि जैन आहिनि बदमज़हब आहिनि बुद्ध मत वारा आहिनि हिंदू मत वारा आहिनि हिते नथा मञन पर क़यामत जे ॾियारे हर को मञंदो त मोहम्मद सभिनी जो सरदार अकरे वारा वो ॾियारो ईंदो जंहिं ॾियारे ते रब अॻियनि पोयनि खे गॾु कंदो हे हिंदू बि ईंदा हेॾो वारो हे वाणिया भी ईंदा हो बुद्ध मत वारा भी ईंदा हे ईसाई मगरिब वारा भी ईंदा हिकड़े हशर जे मैदान में पूरी मखलूकात के रब गॾु कंदो अॻियां पोयां नंढा वॾा मर्द औरतूं जिन्न इंसान मलाइक सब हिकड़े मैदान हशर में गॾु थींदा पो रब फरमाईंदो मुंहिंजा महबूब
असा यबअसक रब्बुक मकाम महमूदा अज तो के मकाम महमूद थे ऊंची जाए ते बिहारिया छो उड़े हेरे मुड़े ध्यान दे ही अल्लाह दी कुर्सी लगन कुर्सी रब जी कुर्सी अदालत दी लगन ए उन जे साजे पासे ना एकड़ो ऊंचो मकाम साईं फरमाइन था उन मकाम ते सिर्फ हिकड़ी जात दी बस बे जे बिहण जी गुंजाइश न हुंदी जाई हिकड़ी उड़े हेरे ॾिसो मुड़े ॾिसो हाणे ही कुर्सी आ न ये ठेल हिकड़े माण्हू जे लाइ हाणे जे हे मौलवी चे तो मां में हां गॾजी जी इते हिन हिकड़ी कुर्सी में मापी सघंदा कोन मापी सघंदा ओ मकाम महमूद रब ठाहियो ई इए आ जो ने ते हिकड़ी जात बीहंदी साईं फरमाइन था उहा जात मोहम्मद करीम जी हुंदी जेनी मल सोना हबीब मकाम महमूद ते फाइज थींदा त सभनी जो निगाहूं दिल पर मोहम्मद जे मुखड़े ते लगल हुंदियूं हाने ॾिसो न हे केॾो वॾो इज्तिमा हुआ केतिरो जलसे में माण्हू आहिनि पर नज़र सभिनी जी होॾे कुर्सी ॾे आहे जेको बयान थो करे उन खे वेठा ॾिसो सभिनी जी नज़र कुर्सी वारे ॾे आहे क़यामत जो ॾियारो थींदो सभिनी जी नज़र मुस्तफा जे चेहरे ॾे हूंदी साईं फरमाइन था ॿुधो अकरे वारा कन खोले ॿुधो उन ॾियारे ते हबीबन फरमायो त का बि अहिड़ी ज़बान न बचंदी जंहिं ज़बान ते मोहम्मद जी वाखाण न हुजे हर ज़बान ते मुंहिंजी तारीफ़ हूंदी को चवंदो वाह मुस्तफा तुंहिंजो मकाम को चवंदो वाह मुस्तफा तुंहिंजो हुस्न को चवंदो वाह मुस्तफा तुंहिंजो मान ऐं मर्तबो पर का ज़बान अहिड़ी न हूंदी जेका लजपाल मोहम्मद जी वाखाण न करे हाणे हींअर ॾिसो न हिकिड़ा सुभान अल्लाह चवनि था ॿियनि खे वात में मुंग जेके वात में मुंग आहिनि उहे न ॻाल्हाइनि बाक़ी जन खे अल्लाह ज़बान ॾिनी आहे से चओ सुभान अल्लाह जन खे ॻाल्हि वणी आहे मुस्तफा जो शान वणियो आहे सो चवे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों उन दिहाड़े ते हर ज़बान ते हर इंसान हर मलाइक हर नबी हर रसूल हर बादशाह हर अमीर हर ताजिर हर तवंगर हर ज़बान ते हिकड़ी तारीफ हुंदी वाह मुस्तफा तुंहिंजो हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाए ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तुझो जवाब नाए मिठा तुम्हारी मली हुआई सखा में सिज खब सजी हुआई सुवाली खाली छड़ियो हुजे तो ये लिखियो के किताब बनाए ओ जाने जाना ओ शाह जगन में तुझो सही जवाब नाए सुभान सच्ची बुधाया मां कसम सां थो चवां मां आयसि पे मथे में ॾाढो ज़ोर मां जो वाइस करे कोन सघंदुसि ॾाढो मथे में ज़ोर पर जेॾी महिल अचे वेठो आहियां महबूब जी वाखाण कईंदमि ख़ुदा जो कसम मूंखे ज़ोर चले वियो कसम मां ठीकु थी वियो आहियां महबूब जी वाखाण करण सां ॿुधण सां इश्क वारनि जूं दिलियूं ठरी पवंदियूं आहिनि दुख लही वेंदा आहिनि ग़म मिटजी वेंदा आहिनि हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाए जॾहिं निहारी खिली
की कारी दिलियों हजारे हबीब ठारे जदे निहारी खिली की कारी दिलियों हजारे हबीब ठारी झलक दिठी जे मिठा जी हशर जो उनते हिसाब ना अल्लाह करे शरा सभनी के मदीने वारे जो दीदार थे अल्लाह करे शरा सभनी के ज़ियारत मुसोने नबी जी नसीब थी खपे व दीदार महबूब जो दीदार खपे व हाँ हाँ जे दीदार खपई न तब सोने नबी जो मीलाद मला खुशी मला दुरूद घणो पढ़ सल्ले अल्लाह जी झुंगार तवार जारी रख महबूब जे मथा दुरूद सलाम जी तवार जारी रख उआ घड़ी ईंदी जो मदीने वारे जो तोखे दीदार थी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया सुभान अल्लाह कमली वाला आ गया जी कमली वाला आ गया मोमिनो खुशियां कमली वाला आ गया मुनाफिकन न मल्हाईंदा मुनाफिकन न मल्हाईंदा बेईमान न मल्हाईंदा ईमान वारा मुस्तफा जे अचण जी खुशी मल्हाईंदा फलक के नजारो जमी की बहारों खुशी सब मनाओ हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए खुशी जो इज़हार कर हाथ लो दे हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए उठो गम के मारो चलो बेसहारो खबर ये सुनाओ हुजूर आ गए अनोखा निराला वो ज़ीशान आया वो सारे रसूलों का सुल्तान आया अनोखा निराला वो ज़ीशान आया वो सारे रसूलों का सुल्तान आया अरे कच कुलाओ अरे बादशाहो निगाहें झुकाओ हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए दिल ठरे वधिया नथी ठरे सुभान अल्लाह दिल खुश थिया या न थिया हुजूर आ गए हुजूर आ गए हुआ चार सूरतों का बसेरा उजाला उजाला सवेरा सवेरा हुआ चार सूरतों का बसेरा उजाला उजाला सवेरा सवेरा हलीमा को पहुंची खबर आमना की मेरे घर में आओ हुजूर आ गए
मेरे घर में आओ, हुजूर आ गए, हुजूर आ गए, हवाओं में जज्बात हैं मरहबा के, फजाओं में नगमात सल्ले अला के, दरूदों के गजरे, दरूदों के गजरे, सलामों के तोहफे, गुलामों सजाओ, हुजूर आ गए, हुजूर आ गए। महबूबा चीया छोरन जो छप्पर बन जी आया, गरीबन जा गमख्वार बन जी आया, मिस्कीनन जा मददगार बन जी आया, अकरे वारा तुझे मुझे ला रहमत जी छां बन जी आया। सुभान अल्लाह, सुभान अजब महबूब जी छां थी न त जेके तुंहिंजा मुंहिंजा लक्षण आहिनि, मां बि तुंहिंजे हिते फिते खां वाक़ुफ़ आहियां, मूंखे ॾाढ़ीअ जा मसलती जोकरे में अचण पियो आहियां, तव्हांजे मां इते फिते जो वाक़ुफ़ आहियां, मूंखे ख़बर आहे तुंहिंजे प्रकारनि जी, पर जेकॾहिं अॼु बि ठक ढकियल थई त मदीने वारे जे सदके, बेशक सुभान अज भी रब पनाह जो पर्दो न हटायो आ, बाज जो बुढ़ो न लाथो आ, यो सबब केड़ो आ जो अज भी मदीने वारो रोई रोई दुआ तो घुरे, मौला मुझे अकरे वारन जी पारत थई, मौला मुझे मझू वारन जी पारत थई, मुझे हिंद सिंध वारन जी पारत थई, अभी बंदू दुआऊं हैं जो खुदा जे नंबर खां बची। रब चाहिंदो आ त मां मुजरिमनि गुनहगारनि ते अज़ाब मोकिलियां, उन्हनि जे बदअमली जी सज़ा ॾियां, पर रब फरमाए थो वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम, हबीब कीअं अज़ाब कयां तूं वेठो, तुंहिंजे शफ़क़त भरिए उन हथनि खे ॾिसां थो त मुंहिंजा आयल अज़ाब वापसि हटाए। मिठा अज भी उन्हें सोने नबी जी असांजे मथा रहमत जी निगाह है जो बच्चा चाहियो। हिकड़ो वली सगोरो अल्लाह जो साले बानो मदीना मुनव्वरा में 2 साल अग में जी गाला मुलाकात थी, पर वली सगोरो ॾाढो रुनो मूं पुछो मास सही तो अज रो था पिया, वेतर वधी करो हुजूरी वारो माण्हू, वली महबूब जी बारगाह में वञण वारो माण्हू ॾाढो रुनो पियो। मूं पुछो मांसी छो था रो, जी बस पुछो, मुझे न ॿुधाए छा सबब रोअण, जी अॼु राति महबूबन करीमन जी मूंखे ज़ियारत थी, पर मूं ॾिठो त सोना हबीब ॾाढो रोअण, हबीब जे मुबारक खे मलुक मुंह पुछो या रसूल अल्लाह कुर्बान वजा महबूब छो पर फरमाए मुझे उम्मत जे बदअमलिन खे ॾिसी उम्र सारी गुनाहन में विञाय में आ रसूल अल्लाह, करे सो दो कसे कच जो विहाय में या रसूल अल्लाह, वही जोनी आई पीरी तभी लजकान का पेई, वारे विक के अजागते वधायो में या रसूल अल्लाह, उम्र सारी गुनाहन में विञाय में या रसूल अल्लाह, चो सल्लल्लाहु अलैहि
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मिठा गुनाह असी हिते कयूं ऐं महबूब हुते असां जरा दुआऊं पिया घुरनि। हे उन सोने जो दुआऊं थी जो अॼु बचो। हे उन महबूब जो निगाहूं आहिनि जो ख़ुदा जे दमर